नाज़रीन ख़बर आहे घोसपुर वारे इलाइक़े में 5 ॾींहं अॻु बलूचिस्तान के ढाढर वारे इलाइक़े में पुरस्कार नमूने गुम थियल घोसपुर वासी खीर के व्यापारी नौजवान मेहरान ओगाई जो गोलियों लगल लाश हथ अची वियो आहे। मिलियल ॼाण मूजिब 5 ॾींहं अॻु बलूचिस्तान के ढाढर वारे इलाइक़े में पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान मेहरान ओगाई जो गब्बा थियल लाश अॼु सुबुह जो असुर वेले ढाढर के इलाइक़े में बोरी बंद हालत में पुलिस के गश्त दौरान मिली वियो। वारसन राब्तो करण ते ॿुधायो त हद जी पुलिस स्टेशन में फोन ज़रिए इतला मिलियो आहे त हिकु लाश गश्त दौरान हथायो आहे, सुञाणप करे वञो। वारसन पहुची तस्दीक कई लाश संदन गुम थियल नौजवान मेहरान ओगाई जो आहे। पोस्टमार्टम बाद नौजवान जो लाश वारसन हवाले कयो वियो। क़त्ल जो कारण मालूम न थी सघियो जॾहिं त हद जी पुलिस वाक़े की जांच शुरू कर ॾिनी आहे। हर वक़्तु आगारण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।